बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद में शहीद जुल्फकार अली भुट्टो क्रिकेट स्टेडियम जो कम नाकिस मटीरियल सां जारी। स्टेडियम जो कम घणो अरसो बंद हुजण करे ठेकेदार लियाकत बिरोही खिलाफ ख़बरूं हलण खां पोइ ठेकेदार लियाकत बिरोही जागी पियो। वाज़े रहे त करोड़े रुपयनि जी बजट सां स्पेशल फोर्स क्रिकेट ग्राउंड जे कम में नाकिस ऐं गैर मयारी मटीरियल इस्तेमाल कयो पियो वञे। एतिरे वॾे मंसूबे जे कम ते सिर्फ़ हिकु मज़दूर ऐं हिकु मिस्त्री कम करे रहिया आहिनि। मतिलब त ठेकेदार खे का परवाह न आहे। शहरनि चेयरमैन नैब खां मुतालबो कंदे चयो त शहीद जुल्फकार अली भुट्टो क्रिकेट ग्राउंड स्पेशल फोर्स जे कम जो जाइज़ो वठी कार्रवाई कई वञे। जैकबाबाद में एनटीए बिल्डिंग आर्ट्स काउंसिल के ॾियण खिलाफ सिविल सोसाइटी जो एहतजाज। जॉइंट एक्शन कमेटी ऐं सिविल सोसाइटी वकील अगवानन डॉक्टर एजी अंसारी, अब्दुलई सूमरो, एडवोकेट जीएम सूमरो, वहीद अहमद वाघो, डॉक्टर अरशद उस्तो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिविल अस्पताल जी अखियुनि कन ऐं गले जे शोबे खे जैकबाबाद आर्ट्स काउंसिल हवाले करण शहरनि सां नाजाइज़ी आहे। हुननि चयो त डीसी दादलो खान ज़हरानी पारां अखियुनि कन ऐं गले जी बिल्डिंग खे आर्ट्स काउंसिल हवाले कयो वियो आहे। असीं डीजी हेल्थ खां मुतालबो था कयूं त अखियुनि गले ऐं कन जे शोबे जी बिल्डिंग जो नोटिफिकेशन वापसि वरितो वञे। जैकबाबाद में नौजवान शागिर्दनि ऐं सिविल सोसाइटी पारां फ़लस्तीन मथां इसराइली जारियत ख़िलाफ़ एहतजाज। अगवाननि इसरार जखरानी, हसनैन सूमरो, सईद महर ऐं मुश्ताक खोसो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इसराइल पारां फ़लस्तीन जे मासूम शहरनि मथां ज़ुल्म करण बर्दाश्त खां ॿाहिरि आहे। असीं पंहिंजे मुस्लमान मुल्कनि जो दिफ़ा करणु ॼाणूं था। असीं अक़वाम मुत्तहिदा इंसानी हक़नि जी तंज़ीमनि ऐं मुत्तहिदा अरब अमारात खां मुतालबो था कयूं त इसराइल जे फ़लस्तीन जे मासूम शहरनि मथां ज़ुल्म जो फ़ौरन नोटिस वठी इसराइल ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जैकबाबाद में पीपल्स पार्टी अगवान हाजी शेर मोहम्मद मुगैरी तरफ़ां मुख़्तलिफ़ बरादरिन सां ताज़ियतूं कयूं वयूं। समाजी अगवान हाजी शेर मोहम्मद मुगैरी पारां हाजी लाल बख्श सियाल सां संदसि न्याणी, मुबारकपुर में सैयद मोर अली शाह सां संदसि भाउ, मोहम्मद हसन खोसो सां संदसि वालिद, एजाज अहमद मेमन सां संदसि वालदा, सदरदीन भट्टी सां संदसि वालदा, गुलाम रसूल पठान सां संदसि भेण जी वफ़ात ते ताज़ियत करे ॾुख जो इज़हार कयो वियो। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर सरदार यार मोहम्मद रिंद जी मीडिया सां ॻाल्हि ॿोल। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर रिंद बिरादरी जे सरदार यार मोहम्मद रिंद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान मुल्क में आम चूंडनि जी तारीख़ जो ऐलान करे अवाम में पकड़ियल बेचैनी ख़त्म करे अवाम जे वोटनि सां चूंडियल हुकूमती मुल्क ऐं क़ौम जी बहितरी लाइ सुठा फ़ैसिला करे सघे थी। छो त मौजूदा महांगाई जे करे ग़रीबनि जा चुल्हा थधा थी विया आहिनि। इन करे मुल्क में जल्दी आम चूंडूं थियणु घुरिजनि त जीअं चूंडजी आयल हुकूमत हिकु जमहूरी तरीक़े सां कारोबार हलाए सघे। हुन इहो बि चयो त मियां नवाज़ शरीफ जी वतन वापसी सुठो फ़ैसिलो आहे, पर हाणे मियां नवाज़ शरीफ खे सोचणो पवंदो त मुल्की मईशत खे कीअं बहितर बणाए सघिजे। हुन वधीक चयो त हिन वक़्त ताईं कंहिं बि सियासी जमात में वञण जो फ़ैसिलो नाहे कयो। आज़ाद उम्मीदवार तौरु चूंडनि में हिसो वठंदुसि। जेकॾहिं कंहिं बि सियासी जमात में वञण जो फ़ैसिलो कयो त पंहिंजे तक जे माण्हुनि सां मशवरो करण बाद फ़ैसिलो कयो वेंदो। इन मौक़े ते सीनियर सहाफ़ी जावेद रिंद, सिब्बी प्रेस क्लब जो सदर सईदुद्दीन तारिक ऐं सैयद ताहिर अली मौजूद हुआ। नवाब अली मोहम्मद में जसकम कौमी कारकुनन मथां कूड़ा केस दाख़िल करण खिलाफ एहतजाज। नवाब अली मोहम्मद में जसकम कौमी कारकुनन फराज अब्बासी ते ए सेक्शन थाने ते कूड़ा केस दाख़िल करे खेस गिरफ्तार करण खिलाफ जसकम यूनिट अगवानन डॉक्टर अल्लाह रखियो कलोड़ो, अमीर हमज़ा गबोल, माजिद कलोड़ो ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त जसकम कारकुन फराज अब्बासी पुरअमन शहरी आहे। हुनजो ॾोह फ़क़ति सिंध धरती सां मोहब्बत करणु आहे। ए सेक्शन पुलिस बिना कंहिं ॾोह जे केस दाख़िल करे संदसि खे गिरफ्तार करे वई आहे, जंहिंजी मज़म्मत कजे थी। मुज़ाहिरीन SSP नवाब शाह खां मुतालबो कयो त साफ़ शफ़ाफ जांच करे कौमी कारकुन फराज अब्बासी ते कूड़ा केस ख़त्म करे खेस आज़ाद कयो वञे। दड़ो में बदमनी जो आज़ार वधी वियो। चोरनि पेनू फ़क़ीरनि खे बि न बख़्शो। पेनू फ़क़ीरनि जो एहतजाज। दड़ो में मीरपुर बठोरो रोड ते पेट्रोल पंप भरिसां झूपड़ियूं वॾे वेठल 3 पेनू फ़क़ीरनि जे घरनि मां नामालूम चोर चोरी करे विया। ताज़ो इस्लाम क़बूल करे मुस्लमान थींदड़ पेनू फ़क़ीरनि अल्लाह जुड़ियो, फारूक ऐं ॿियनि जे घरनि मां नामालूम चोर थांव ऐं सारियुनि सां भरियल 3 कट्टा चोरी करे विया। मुतासिर पेनू फ़क़ीरनि एहतजाज कंदे चयो त घर जा थांव ऐं लाबारो करे सारियूं गॾु कयूं हुयूं, उहे बि चोर चोरी करे विया आहिनि। हुननि मुतालबो कयो त चोरी थियल सामान वापसि ॾियारे इंसाफ़ कयो वञे। कोटलालू में कार ऐं भाॼियूं विकिरो कंदड़ रिक्शा में टक्कर। नतीजे में हिकु ॼणो मोहम्मद रमज़ान चांडियो ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी खे नाबशाह अस्पताल इलाज लाइ नियो वियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची कार ऐं रिक्शा खे पुलिस पंहिंजी तहवील में वठी छॾियो। ठुल पुलिस नौजवान के खंबे गुम करण खिलाफ ॻोठाणनि जो पाक खिताब खणी एहतजाज। ठुल ए सेक्शन थाने जी पुलिस ॻोठ अल्लाह रखियो कॉलोनी जे रावासी इमाम बख्श लाशारी के खंबे गुम करण खिलाफ वारिसन नबी बख्श लाशारी, माई राजुल खातून, मोर लाशारी ऐं ॿियनि पाक किताब खणी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कुझु ॾींहं अॻु असां जाबदार नूर मोहम्मद भट्टी खां हिकु अदद दुकान रोक रक़म ॾेई ख़रीद कयो हुओसीं, जंहिंखे अधु खां वधीक रक़म ॾेई चुका आहियूं। खातो रहियल हुजण सबबि कुझु रक़म बकाया रहियल हुई। नूर मोहम्मद भट्टी असांखे खातो ॾे, असां बकाया रक़म अदा कंदासीं। हुनजे दुकान जो खातो पंहिंजे नाले ते नाहे, कंहिं ॿिए जे नाले
नाले ते आहे। SHO ठुल ए सेक्शन नादिर भट्टी बिलाजाज असांजे नौजवान इमाम बख्श लाशारी के खंबे गुम करे छड़ियो आहे। मुज़ाहिरीन SSP जैकबाबाद का मुतालबो कयो त बिलाजवाज गिरफ्तार थियल नौजवान के आज़ाद कयो वञे। दादू में गस्टा मैसर पारा अधर केडर जे उस्तादन सां नाणे खाते जी नाइंसाफिन खिलाफ एहतजाज। गस्टा अगवाणन अब्दुल गनी गादही, सरदार अली बोग, लुत्फ अली कोलाची, खुदाबख्श मेमन, सैयद नियाज शाह, मंजूर अली लाशारी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अधर केडर उस्ताद सिंध जे सेकेंडरी साइड जे स्कूलनि में केतिरनि ई सालनि खां शागिर्दनि खे फिजिकली ऐं इस्लामी आर्ट्स जी तालीम ॾेई रहिया आहिनि, जेके HST वांगुरु टाइम स्केल भी खणी रहिया आहिनि, जन खे ताज़ो ई नाणे खाते पारां अधर केडर जे ज़ुमरे में आणे संदसि स्केल घटाए 16 ग्रेड ताईं महदूद कयो वियो आहे। हुननि मुतालबो कयो त जेकॾहिं असांजा जाइज़ मुतालबा तस्लीम न कया विया त सिंध जे हज़ारे मुलाज़िमनि सां गॾु सरापा एहतजाज हूंदासीं। फरीदाबाद में राधणवासी अखिंदे कारी पट्टी गिची में तव विझी अनोखो एहतजाज। हैदराबाद में बासर कब्जा खोरन पारां संदस भाउ जे प्लॉट ते मुबैना कब्जे करण जी कोशिश ऐं मौतमार धमकिन खिलाफ समाजी अगवान कामरेड अनवर मला मीडिया सां ॻाल्हाईंदे अखिंदे कारी पट्टी ॿधी गिची में तव विझी अनोखो एहतजाज कंदे चयो त हैदराबाद नारे जा वर्कशॉप वटि मुंहिंजे भाउ सरवर मला जो प्लॉट आहे, जंहिं ते बासर बिल्डर माफिया कब्जा खोर रमज़ान बिरोही, मुस्तफ़ा मला, सोहेल मेमन, इफ्तिखार आराई ऐं ॿिया कब्जो करे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुन अजी सिंध खां मुतालबो कयो त नोटिस वठी मूं पोरित सरवर मला जे प्लाट तां कब्जो खत्म कराए तहफ़ुज़ फराहम कयो वञे। गढ़ी हसन वेझो ॻोठ बदलू खोसो में जादार ॻोठाणे जो सारियालो फसल कपे पानी में उछलाए फरार। गढ़ी हसन वेझो RD 52 थाणे जी हद ॻोठ बदलू खोसो में जादारनि ॻोठाणे गहवर खोसो जो सारियालो फसल कपे पानी में उछलाइण बाद फरार थी विया आहिनि। ॻोठाणनि गहवर खोसो, अब्दुल खालिक खोसो, शाहिद खोसो ऐं ॿियनि मीडिया आॾो दाहींदे चयो त जादार झंडो खोसो पंहिंजे साथियुनि समेत असांजो सारियालो फसल कपे पानी में उछलाए लखें रुपयनि जो नुक़सान पहुचायो आहे। हुननि वधीक चयो त जादार झंडो खोसो ॾोहारी क़िस्म जो माण्हू आहे। ॻोठाणनि SSP जैकबाबाद ऐं ॿियनि वसवारनि खां पुलिस अख़्तियारनि का मुतालबो कयो त जादारनि खिलाफ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। काजी अहमद में नाबशाह पुलिस जे मुबैना मुक़ाबले खिलाफ STP जो एहतजाज। सिंध तरक्की पसंद पार्टी जे मरकज़ी अगवान निसार कीरियो जे भाउ सलमान कीरियो खे मुबैना पुलिस मुक़ाबलो ॼाणाए हाफ़राए करण खिलाफ अगवाननि ॾाॾू महर, कुर्बान अली महर, गुलाम मुस्तफ़ा अगलू, दिलीप, बाबू भट्टी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नाबशाह पुलिस STP जे मरकज़ी अगवान निसार कीरियो जे भाउ सलमान कीरियो खे मुबैना मुक़ाबलो ॾेखारे ज़ख़्मी कंदड़ B सेक्शन थाणे नाबशाह जे SHO तुफ़ैल भुट्टो खे गिरफ़्तार करे मथस केस दाख़िल कयो वञे। ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। मटियारी में STP ऐं पलीजानी सोशल एक्शन कमेटी जो इसराइल खिलाफ एहतजाज। सिंध तरक्की पसंद पार्टी ज़िला मटियारी ऐं पलीजानी सोशल एक्शन कमेटी पारां स्टेशन पलीजानी में फ़लस्तीनी मुसलमाननि सां इज़हार यकजहती लाइ आसिफ लड़को, गुलाम शबीर लड़को, सैयद सोमार शाह बुखारी, मिस्री मिस्कीन लड़को ऐं ॿियनि चयो त इसराइली फ़ौज फ़लस्तीन ते जंगी ॾोहनि जहिड़ा ज़ुल्म करे रही आहे। जंग में बि औरतनि, ॿारनि, बुज़ुर्गनि, अस्पतालनि ऐं स्कूलनि ते बमबारी न कई वेंदी आहे। मुज़ाहिरीन आलमी इदारनि तोड़े इंसानी हक़नि जे इदारनि खे अपील कई त फ़लस्तीनी मुसलमाननि ते ज़ुल्म बंदि करे फ़लस्तीन खे ख़ुदमुख़्तियारी ॾिनी वञे। रोडी में रोड क्रॉस करण तां तेज़ रफ्तार मोटरसाइकिल जो टक्कर, 2 ॼणा ज़ख़्मी। रोडी में पीसन मंजूर लाशारी रोड क्रॉस करे रहियो हो त मोटरसाइकिल जो टक्कर लॻण सबबि ज़ख़्मी थी पियो। मोटरसाइकिल सवार नौजवान वकार अली भी मोटरसाइकिल तां किरण करे सख़्त ज़ख़्मी थी पियो। ॿिन्ही ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल रोडी आंदो वियो आहे। इलाइक़े वासियुनि मूजिबि त ज़ख़्मियुनि जे वारसनि खे हादसे जो इत्तला ॾेई छॾियो आहे। गौसपुर जे रहवासियुनि जो घर जे प्लॉट ते कब्ज़ो करण ते जादारनि खिलाफ एहतजाज। अगवाननि अब्दुल सत्तार चन्ना, मोहम्मद अली चन्ना, अब्दुल्ला चन्ना ऐं ॿियनि मीडिया अॻियां दाहींदे चयो त जादारनि अब्दुल लतीफ़ चणो ऐं ॿियनि असांजे प्लॉट ते बिला जवाज़ कब्ज़ो करे वेठा आहिनि। हुननि चयो त हू JUI जो कारकुन आहे ऐं केतिरा ई भेरा JUI जी आला क़यादत ॾांहुं वियो आहियां, पर को बि खड़तेल न निकितो आहे। हुननि चयो त फ़ैसिले लाइ असां राज़ी आहियूं, पर हू फ़ैसिलो करण लाइ बि तयारु न आहे। असां एहतजाज करे थकिजी पिया आहियूं, कंहिं बि नोटिस न वरितो आहे। हुननि चयो त असां सां इंसाफ़ करे कब्ज़ो कयल प्लॉट वापसि करायो वञे। भान सईदाबाद में ज़मीन ते बासरनि पारां मुबैना कब्ज़े खिलाफ एहतजाज। मुतासिरनि ज़ुल्फ़कार उमरानी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बासरनि हालीपोटो बिरादरी जे नदीम हालीपोटो, वहीद हालीपोटो ऐं लाशारी बिरादरी जे कालू लाशारी, बहारो लाशारी ऐं लगारी बिरादरी जे नज़ीर लगारी मुंहिंजे 8 एकड़ ज़मीन ते ज़बरदस्ती फसल पोखाए कब्ज़ो कयूं वेठा आहिनि। अहिड़ियूं दाहूं मां पंहिंजे चङे मुड़सनि खे ॾिनियूं अथमि, पर को बि खड़तेल न निकितो आहे। जॾहिं त असल इन ज़मीन जो खातो मुंहिंजे नाले ते ठहियलु आहे, पर ग़रीब हुजण सबबि पुलिस बि दाह ॿुधण लाइ तयारु न आहे। हुननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त जल्द मामले जो नोटिस वठी बासरनि खां ज़मीन जो कब्ज़ो छॾाए ॾिनो वञे। वाई पांदी सेहत खाते में नांग कखण जी वैक्सीन न हुजण करे नौजवान तड़पी फौत। वाई पांदी वेझो ॻोठ साहिब खान लगारी जे रहवासी नौजवान धनार बशीर लगारी खे नांग कखे विधो, जंहिंखे वाही पांदी अस्पताल आंदो वियो, जिते नांग जी वैक्सीन न हुजण सबबि नौजवान खे सेवण अस्पताल खणाए विया, जेको रस्ते में ई तड़पी फौत थी वियो। फौती नौजवान जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो।
ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।